तव्हां मां केतिरनि जा ॾींहं ख़राब गुज़रिया आहिनि। तव्हां कॾहिं सोचियो आहे काश मां उन ॾींहुं कुझु अलॻि सोचियो हुजे हा? हिकु ॾींहुं बि तव्हां वेस्ट न कयो। जीअं असांजी उमिरि वधंदी आहे असांजा वीचार बदिलजी वेंदा आहिनि। मुंहिंजे हिसाब सां 20 या 30 या 40 सालनि जे दशक में असां वधीक न सोचींदा आहियूं टाइम जे बारे में। पर थोरो टाइम पहिरीं मूंखे इहो ख़्यालु आयो कि मुंहिंजी बेताही उमिरि गुज़री वई आहे। हाणे मां वधीक सावधान थी वई आहियां समय ऐं हिन जे बारे में। असांखे कॾहिं बि टाइम ख़राब न करणु खपे। मां तव्हांखे हिकु मज़ेदार ॻाल्हि थी ॿुधायां। रोज़ असांखे घणो टाइम मिलंदो आहे। हिकु ॾींहं में असांखे 24 कलाक मिलंदा आहिनि ॾींहं में। ऐं कुझु माण्हू जाम क़ाबिल थींदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजो टाइम ख़राब कंदा रहंदा आहिनि पंहिंजे जीवन जो। इहो चुनाव आहे असांखे करिणो आहे। टाइम जी हिकु ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे, हिकु दफ़ो उहो गुज़री वञे त उहो वापसि न ईंदो आहे। हिन करे इहो ग़लति आहे टाइम ख़राब करणु। को ॾींहुं पंहिंजे जीवन जो असांखे पंहिंजो जीवन इहो गुज़ारणु खपे जीअं असांजो आख़िरी ॾींहुं आहे ऐं जीअणो आहे। थी सके असांखे पूरी ख़ुशीअ सां जीअणु खपे। हिन करे मां तव्हांखे कुझु अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थी जेकी तव्हांजी कुझु मदद कंदा। तव्हांजे बाक़ी ॾींहंनि जो मां आशा थी कयां कि आहियां जीवन जो हर ॾींहुं तव्हांजी मदद करे ऐं जीवन में तव्हांखे अॻियां वधाए। तव्हांजी सुबुह कीअं थींदी आहे? छा तव्हां फ़ैसिलो कंदा आहियो कि सुबुह जो उथी करे परमेश्वर जो ध्यानु कंदव ऐं उन ॾींहुं सॼो ॾींहुं गुज़ारींदव? पर जॾहिं अलार्म वॼंदो आहे तव्हां कान उथंदा आहियो। ॿीहर अलार्म वॼंदो आहे पर तव्हां कान उथंदा आहियो। वरी वॼंदो आहे पर तव्हां न उथंदा आहियो। तव्हांजी सुस्ती करे कान उथंदा आहियो पर बिस्तर ते सुम्ही पोइ टाइम निकिरी वेंदो आहे। शैतान इहो मौक़ो न छॾींदो आहे ऐं उहो प्रबंध कंदो आहे कि हुन ॾींहुं तव्हांखे गाॾीअ जी चाबी न मिले। अहिड़ो ॾींहुं हुजे जीअं तव्हांखे कुझु बि न थियो हुजे ऐं कुझु सही न थियो हुजे ऐं तव्हांखे यादि आहे हुन ॾींहुं तव्हां ॿारनि ते रड़ियूं बि कयूं हूंदियूं पर हाणे तव्हांखे ख़राबु लॻंदो हूंदो। तव्हांजी मां तव्हांखे फ़ोन कयो तव्हांजो हाल पुछण लाइ। तव्हां सुठो पेश न कयो हूंदो छो कि तव्हां वटि टाइम न हुयो। हिन करे तव्हां हिन लाइ बुरो महसूसु कंदा आहियो। गाॾीअ में जीअं तव्हां वेठा हूंदा आहियो लॻंदो आहे कि तव्हां दफ़्तर ते देरि सां पहुची करे तव्हांखे यादि ईंदो आहे कि तव्हां पंहिंजो मोबाइल भुलिजी आया आहियो। हाणे तव्हांखे मोबाइल वापसि खपे ऐं तव्हां घरु वेंदा आहियो ऐं वापसि मोटण में तव्हांखे ट्रैफ़िक मिलंदी आहे ऐं ख़बर आहे तव्हां बहाना सोचींदा आहियो। आख़िर में तव्हां हुते पहुचंदा आहियो ऐं हुन टाइम तव्हां परेशान हैरान हूंदा आहियो, पाण खे दोषी महसूसु कंदा आहियो। तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां परमेश्वर सां गॾु टाइम गुज़ारियो जेको तव्हां न कयो हुयो। तव्हांजो पूरो टाइम भयानक सपननि वांगुरु थी थो वञे। इहो कॾहिं थियो आहे? ईअं कयो आहे? सच ॻाल्हि त इहा आहे कि तव्हांखे ख़बर आहे कि शैतान तव्हां सां लड़ाई कंदो आहे कि तव्हां परमेश्वर सां गॾु टाइम न गुज़ारींदा आहियो। इहो हिन करे कंदा आहिनि कि उहो टाइम तव्हां लाइ वधीक क़ीमती हूंदो आहे। परमेश्वर सां गॾु बितायल टाइम ॿियनि शयुनि सां वधीक क़ीमती हूंदो आहे। सभिनीनि खां वॾी ॻाल्हि त इहा आहे, तव्हां सोचींदव कि तव्हां सीडी ॿुधी करे मंदिर या गिरजे में वञी करे इहा ग़लति फ़हमी आहे तव्हांजी। मां तव्हांखे ॿुधायां थी इन हफ़्ते तव्हांखे छा ज्ञान मिलंदो। हिते तव्हां बिल्कुलु ग़लति कयो था जेको तव्हां कयो था, पर तव्हांखे हितां वठी वेंदव हिन हफ़्ते जेको बि आहे शांती, इलाही शयूं। ऐं अगरि तव्हां होशियारु आहियो त तव्हां घरु वेंदव ऐं उहो नोट्स खणी ईंदव, सीडी खणी ईंदव, पोइ हुन सभिनीनि ते अध्ययन कंदव ऐं कंहिंखे ॿुधणु काफ़ी कान्हे। तव्हांखे ध्यान सां अध्ययन करणो ई पवंदो। यदि तव्हांखे खटणो आहे तव्हांखे अध्ययन करणो ई पवंदो ऐं करणो ई पवंदो अध्ययन। जॉइस, तव्हांजो मतिलबु इहो आहे त रोज़ सुबुह जो तव्हांखे उथी करे ॿुधणु कान खपे? बिल्कुलु न। मां प्रभु न आहियां, मां गुरु आहियां। मूंखे विश्वास आहे मूं वटि जाम सारी ॻाल्हियूं उपदेश आहिनि पर
मां तव्हांजे जीवन में इहो ॾिठो आहे ऐं मूंखे जानकारी आहे जॾहिं मां परमेश्वर सां गॾु हलंदी आहियां सच में गंभीर थी वई हुअसि। सच चवंदी आहियां, मां हर सभा में वेंदी हुयसि, हुते सीडीज़ जेकी बि शयूं मिलंदियूं हुयूं मां वठंदी हुयसि, मां टीवी ते प्रोग्राम ॾिसंदी हुयसि ऐं रेडियो बि ॿुधंदी हुयसि। इहो सभु कमु नथो करे। सभु कुझु कयो, मूंखे टी शर्ट्स आहिनि, मूंखे सीडीज़ आहिनि, पाण सां लड़ाई जे बारे में पूरो ज्ञान आहे, पर शैतान मूं ते हावी आहे, उनजो कुझु कमु सम्झ में न पियो अचे। जेसि ताईं मां सभु कुझु कयो न हुयो, मूंखे कुझु सम्झ में न ईंदो हुयो, पोइ मां शुरू कयो परमेश्वर सां गॾु टाइम गुज़ारणु, रोज़ जो रोज़ ऐं हमेशा। हाणे हिते थोरी शांती थी वई आहे, छाकाणि त तव्हां मां जाम माण्हू इहे सभु न कंदा आहिनि, हिन करे मां महसूस थी करां। टीवी द्वारा जाम माण्हू इहो सोचींदा आहिनि मूंखे शायदि सुबुह ॾिसणी आहिनि, छो त आहे उहा पवित्र आत्मा ई आहे जेके असांजे जीवन खे ठाहींदी आहे। एतिरो ई न, परमेश्वर नाराज़ थींदा आहिनि। उहे ॿियनि शयुनि खां वधीक महत्वपूर्ण हूंदा आहिनि। जेसि ताईं असां इहो कान सिखंदासीं तेसि ताईं बुरे हाल में रहंदासीं। मूंखे वचन 27:4 जो सुठो लॻंदो आहे, जंहिंजे अनुसार मां हिकु वर युवा खां वठां, हुनजे भक्तीअ में लॻंदी रहां ऐं हुनजे भवन में रहां। जीवन में जंहिंजा मां यहोवा जे हर मनोहरता ते ध्यानु ॾियां, हुनजे गिरजे में ध्यानु ॾियां। तव्हांजे मुंहिंजे ओतिरी ज़रूरत आहे। मूंखे ख़बर आहे कि परमेश्वर जे बारे में टाइम गुज़ारण लाइ असां अजीब ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं उहे छा करणु खपे, ऐं इहो एतिरो ई ज़रूरी कान आहे कि इहो टाइम तव्हां परमेश्वर खे था ॾियो। ज़रूरी आहे। वैसे रोज़ सुबुह असांजी नई शुरूआति थींदी आहे। सुबुह जाम सुठी हूंदी आहे। तव्हां शायदि चवंदव मां सुबुह जो न उथी सघंदी आहियां। इहा प्रार्थना कयो कि मां सुबुह जो उथंदमि। मां तव्हांखे ॿुधायां थी कि जाम माण्हू सुबुह जो न उथी सघंदा आहिनि, छोकी त टाइम ते न सुम्हंदा आहिनि। पर अगरि तव्हां उहे माण्हू आहियो जेको मंझंदि जो 2 बजे उथंदा आहियो, पोइ तव्हांजी 2 बजे सुबुह थींदी आहे, मंझंदि जी। पर मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां, राति जो जल्दी सुम्हणु ऐं सुबुह जो जल्दी उथणु वणंदव। मां राति जो रोज़ जल्दी सुम्ही पवंदी आहियां, 9 बजे ताईं। अगरि मां प्रचार नथी कयां त जाम दफ़ा मां सुम्ही पई हूंदी आहियां। 9 साढी 9 ताईं रोज़ सुबुह जो मां 5 ऐं साढी 5 जे विच में उथंदी आहियां। मां भालूअ सां गॾु विढ़ण लाइ तयारु हूंदी आहियां, उन टाइम ते बचाइण लाइ जेको मां परमेश्वर सां गॾु गुज़ारियो आहे, छोकी मूंखे ख़बर आहे कि मां पूरी तरह 100% सकंदी आहियां। न थी सकंदी आहियां उन टाइप जी जीअं परमेश्वर चाहींदा आहिनि कि मां ठवां ऐं उन्हनि जी महिमा जो प्रचार कयां। यदि मां उहो टाइम न गुज़ारियो हुजे हा, हुननि ॿियनि वांगुरु मां इहो बहानो ठाहियां, मुंहिंजो ध्यानु भटकजी वञे हा ऐं पोइ मां हुननि खे हमेशह इहो ई चवायां, परमेश्वर आख़िर मूंखे सम्झायो तूं ज़िंदा न रही सघंदीअ अगरि तूं मूंसां गॾु टाइम न बिताईंदीअ त। मुंहिंजे वीचार में हिन जो मतिलबु रक्षा जी ज़रूरत आहे। मूंखे रक्षा जी ज़रूरत आहे जेको मां कयां थी, ऐं ज्ञान वरितो परमेश्वर जे हथ जे बजाय उन्हनि खे चहिरे जी ॻोल्हण जे बारे में। ऐं मूंखे ख़बर आहे कि सुबुह जाम महत्वपूर्ण हूंदी आहे। सुबुह जो पहिरीं 2 कलाक मां शांती चाहींदी आहियां। मां अकेले में रहणु चाहींदी आहियां ऐं पोइ बि शांत रहणु, अकेलो रहणु। मूंॾे अगरि कोई ओचितो अचे त मुंहिंजे पासे में मुंहिंजो डॉग, हुनजो वज़न 7 पाउंड आहे, उहो मुंहिंजी कुर्सीअ जे पासे में अची करे वेहंदो आहे। कई दफ़े देव अंदरि ईंदो आहे ऐं गुड मॉर्निंग चवंदो आहे, कुझु न। देव पंहिंजी जॻह ते वेंदो आहे, मां पंहिंजी जॻह ते। अगरि तव्हांखे ख़बर आहे कि इहे सेवकाई छो सफल थी वई त मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां कि छोकी असां शुरूअ खां ख़बर आहे कि परमेश्वर छा था कनि। मूंखे कान ख़बर आहे कि उहे पैसा किथां प्राप्त थिया। मूंखे न सम्झ में आयो कि उहे पैसा किथां आहिनि ऐं ख़र्च करण लाइ पूरा थिया, हिन सेवकनि लाइ। हिन करे मां परमेश्वर खे ॻोल्हींदी आहियां। पर रोज़ नई हिकु शुरूआति थींदी आहे। परमेश्वर हिन जो जीअं इंतज़ाम कयो आहे उहो सुठो आहे। असां हिन 24 कलाकनि जे अंदरि 16 कलाक जाॻंदा आहियूं, 8 कलाक सुम्हंदा आहियूं, ऐं एतिरो ई सुठो थींदो आहे न जॾहिं सुबुह हर हाल में सुठा हुजऊं असां। ॾींहुं ख़तमु थींदे वक़्तु तव्हां थकियल हूंदा आहियो, तव्हांखे आराम जी ज़रूरत हूंदी आहे, तव्हांजे आत्मा खे आराम जी ज़रूरत हूंदी आहे। रोज़ सुबुह जो उथी करे तव्हांखे इहो करिणो आहे। पहिरें ॾींहं जी ग़लती सुधारणी आहे, पश्चाताप करे परमेश्वर जी दया वठणी आहे। लिमिटेशन्स 3,
19-23 जे तरफ़ हलो। हे प्रभु, मुंहिंजो दुख ऐं मारा मारा फिरण, मुंहिंजो नाक दोने ऐं ज़हर पीअण यादि आहे। पोइ मां हुननि ते ई सोचींदी रहंदी आहियां कि हीअ मुंहिंजो प्राण दलिजी वियो आहे, पर मां इहो यादि कंदो आहियां, हिन करे मूंखे विश्वास आहे कि असां मिटिजी न वियासीं। इहा चहुए जी महाकरुणा जो फल आहे, छोकर त हुननि जी दया अमर आहे ऐं वॾी आहे। रोज़ सुबुह जो उहा नई थींदी आहे। लाजवाब। रोज़ इहा नई थींदी वेंदी आहे। तुंहिंजी सचाई महान आहे। मां मज़ाक न चवां थी त हमेशह। मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु आहे, परमेश्वर रोज़ दया ठाहींदा हूंदा असांजे लाइ, छाकाणि त पहिरें वारी ख़तमु थी वई हूंदी। परमेश्वर जी दया स्वीकार कयो, पाण ते गुस्सो न कयो। तव्हांखे जेकी बि ग़लती थी आहे, परमेश्वर खे पहिरें खां ई सभु ख़बर हूंदी आहे कि तव्हां छा कंदव। तव्हां परमेश्वर लाइ कुझु ख़ासि न आहियो। हुननि खे तव्हांजे कंहिं बि कम सां काई तकलीफ़ न थींदी आहे। ऐं इहो कमु करणु शुरू कयो। तव्हां रोज़ सुबुह जो कंदा आहियो। असां शुरूआति करण लाइ तयारु आहियूं। जल्दी उथी करे हिकु फ़ैसिलो वठो। सुबुह जो उहो फ़ैसिलो वठो आत्मिक रूप सां तयारु थियण जहिड़ो आहे ऐं सुठो आहे। तव्हां सां ॻाल्हाइण वारी आहियां। न सिर्फ़ु शरीर जा कपिड़ा हूंदा आहिनि, आत्मा जा कपिड़ा बि हूंदा आहिनि। इलाही माण्हू आत्मिक तौर सां उघाड़ा ॿाहिरि वेंदा आहिनि। प्रायश्चित वाक्य 16-15 ते हलो। ॾिस, मां चोट जी नई ते अचां। फन, प्रसन्न ऐं इच्छा जो लाइक़ु हुजां। उहे जेके जाॻींदा आहिनि ऐं कपिड़नि जी देखभाल कंदा आहिनि कि नंगा न घुमण, माण्हू हुननि जो नंगोपन न ॾिसण ऐं हुन खे शर्मिंदा न थियणो पवनि। हुन जो इहो मतिलबु कान हो कि तव्हां बंदूक खणी पंहिंजी अमलदारी जी रक्षा करणी पवंदी आहे। उहो कपिड़नि जी रक्षा करणी आहे, छाकाणि त तव्हां कपिड़नि जी उघाड़ा न ॾिसण अचो ऐं शर्मिंदा थियो। जॾहिं असां फ़ैसिलो कंदा आहियूं, इहो ॾींहुं जेको प्रभु ठाहियो आहे, मां हिन जो आनंद वठंदमि ऐं ख़ुशि रहंदमि। मां हंध मां उथण खां पहिरीं इहो ई हमेशह चवंदी आहियां। मां शुरू कयो इहो सभु करणु, इहो प्रोग्राम जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी। इहो मुंहिंजे लाइ हिकु नियम कान्हे, इहो मुंहिंजे लाइ बोझ न आहे। मां आख़िर सिखी वरितो आहे शैतान ते क़ाबू कीअं कबो आहे। अगरि मां कुझु न कंदमि त उहो कंदो। ख़ाली जॻह बि हिकु जॻह हूंदी आहे। ईअं यदि तव्हां हुनखे पेश कंदव ख़ाली जॻह, पोइ शैतान हुनखे भरे छॾींदो। इन करे सुठो हूंदो तव्हां जाणी बुझी करे सोचणु शुरू करे छॾियो हिन खां पहिरीं कि तव्हांजे लाइ सोचे, आनंद वठंदमि ऐं ख़ुशि रहंदमि। मां ॿियो कमु इहो कंदमि कि हर शइ मूंखे यादि हूंदी। हिन लाइ मां परमेश्वर खे धन्यवाद कंदी आहियां। मुंहिंजा ॿार, मुंहिंजो मुड़ुसु, मां हली थी सघां, मां ॾिसी थी सघां ऐं ॿिनि शयुनि लाइ। परमेश्वर जी करुणा ऐं हर हिकु फ़ैसिलो जेको तव्हां कंदा आहियो आत्मिक कपिड़नि जहिड़ो आहे, आत्मिक कपिड़ा पाइण जहिड़ो आहे। एफिसियन 6 में बाइबल में लिखियलु आहे, परमेश्वर जे हथियार खे ॿधी वठो ऐं ॿधी वठो, परमेश्वर जे सभिनीनि हथियारनि खे वधी वठो, धार्मिकता जे कवच खे। मां मञींदी आहियां कि असां धार्मिकता जे कवच पाईंदा आहियूं, परमेश्वर जी करुणा स्वीकार कंदा आहियूं ऐं इहो फ़ैसिलो करे मूंखे ख़बर आहे कि मां केरु आहियां। मां परमेश्वर जी धार्मिकता आहियां। मसीह में प्रभुअ खां बहादुरी वठंदमि ऐं उन टाइप जी माण्हू ठहंदमि जेको वर्ताव करणु घुरिजे, जेको तव्हांखे दुश्मन खां बचाईंदा आहिनि। तव्हां शांतीअ जा जूता पाईंदा आहियो ऐं तव्हां इहो कंदा आहियो कि हिकु फ़ैसिलो करे, मूंखे कान ख़बर आहे कि अॼु छा थियण वारो आहे, पर मां फ़ैसिलो थी कयां दरवाज़ो खोलण खां पहिरीं मां हुन लाइ तयारु आहियां ऐं मां शांति रहण वारी आहियां ऐं मूंखे शांती पक ई मिलंदी। मां अनुकूल वेही वठंदमि, कोमल वठंदमि ऐं संदेशशील थींदमि। चाहे मुंहिंजी इच्छा पूरी न थिए तॾहिं बि मां पूरी शांति रहंदमि। पहिरें मां इहो कंदी हुयसि, सुबुह जो कॉफ़ी वठंदी हुयसि ऐं सोचींदी हुयसि, देव अॼु गोल खेॾणु विया त मां नाराज़ थींदसि। ऐं अगरि हिन माण्हू इहो कयो त, या उहो कयो त, हिन माण्हू उहो कयो त, मूंखे सच में गुस्सो अची वेंदो। सो मां पाण खे हुन लाइ तयारु पई कयां। मां हमेशह पाण खे तयारु कंदी आहियां हर सुबुह जो कि मुंहिंजो ॾींहुं
सॼो बुरो गुज़रे किनी तरह पूरो ॾींहुं। जिते तव्हांजो वन वेंदो आहे तव्हां हुन जे पुठियां वेंदा आहियो। हिन करे मां सुबुह जो टाइम कढंदी आहियां आत्मिक तौर सां ऐं हिन जो फ़ैसिलो वठंदी आहियां कि मां सॼो ॾींहुं छा करण वारी आहियां। शैतान छा करण वारो आहे, माण्हुनि खे छा करिणो हूंदो आहे, पर मां उहो ई कंदमि जेको करिणो आहे। प्रभु अॼु ठाहियो आहे ऐं आनंद वठंदसि, ख़ुशि रहंदसि ऐं इहो 5-6 दफ़ा चवणो पवंदो आहे। टाइम लॻंदो आहे ख़ुशी महसूसु करण में। देव उथंदे ई ख़ुशि थींदो आहे, पर मां कान थींदी आहियां। उथंदे ई चवंदो आहे शुभ प्रभात, कीअं आई तूं, ऐं मां पोइ हुनखे गाना पसंदि आहे ऐं मूंखे शांती पसंदि आहे। तव्हां आत्मिक तौर ते तयारु थी करे घर मां कीअं निकिरंदा आहियो, तव्हां हिन ते ध्यानु कान ॾींदो आहे कि तव्हां आत्मिक तौर ते ॾिसणु कीअं ईंदा आहियो। जेतिरो शारीरिक तौर ते तव्हां 1 कलाकु लॻाईंदा आहियो ॿाहिरि वञण में, मेकअप करण में ऐं कपिड़ा चुनण में, पर तॾहिं बि तव्हां आत्मिक तौर ते उघाड़ा ई हूंदा आहियो ऐं शैतान तव्हांजे ॾींहं ते कब्ज़ो करे वठंदो आहे। हिफिसियो 4 में बाइबल चए थो पुराणे माण्हू खे लाहे छॾियो, नए माण्हू खे पायो परमेश्वर जे रूप में। कलेसिस जे अनुसार पाण खे करुणा जा कपिड़ा पारायो प्रभु वटां। मां इहो कीअं कयां, मूंखे न ईंदो आहे प्रेम। मूंखे न। मां आत्मिक कपिड़ा कीअं पायां? मुंहिंजो चवणु आहे कि तव्हां इहो फ़ैसिलो कयो जेको असां कंदा आहियूं हमेशह। हिन बारे में मां जेको असांजो वर्ताव थींदो आहे, मां मञींदी आहियां कि असां जेको वर्ताव कंदा आहियूं या चवंदा आहियूं विश्वास सां टाइम खां पहिरीं विश्वास चवंदा आहियूं, उहो मुंहं मां निकिरंदो आहे। मां इहो सिर्फ़ु सोचींदी कान आहियां कि अॼु जो ॾींहुं जेको प्रभु ठाहियो आहे मां आनंद वठंदमि। इलाही दफ़ा ईअं थींदो आहे कि मां चवंदमि जॉइस अॼु जो ॾींहुं जेको प्रभु ठाहियो आहे मां आनंद वठंदमि। ओह इहो ई ॾींहुं आहे जॉइस, तूं ख़ुशि रहो ऐं हिन जो आनंद वठि। पंहिंजो ब्रश कढां थी, मां परमेश्वर जी धार्मिकता आहियां। ओह अॼु जो ॾींहुं सुठो हूंदो, मां अॼु कुझु सुठो थियण जी आशा थी कयां। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां कि मां ईअं कीअं थी कयां। मुंहिंजे लाइ इहो सभु ज़रूरी आहे। तव्हां इहो सभु करे सघंदा आहियो। शैतान जाम टाइम ते मुंहिंजो इस्तेमालु करे चुको आहे। मां अलाए छो एतिरो निराश आहियां। पहिरीं इहो फ़ैसिलो करे वठो। मां मसीह जे द्वारा करे सघंदी आहियां सभु कुझु। जेके मूंखे बल ॾींदा आहिनि, मां हर शइ लाइ तयारु आहियां। मां हर शइ जो मुक़ाबिलो करे सघंदी आहियां, उहो ताक़त ॾींदा आहिनि। असांखे इहो करण जी तरीक़ो सिखणो आहे। तव्हांखे जाणी बुझी करे इहो सोचणु शुरू करिणो आहे। तव्हांखे बेफ़िक्र थी करे इहो न सोचणो आहे कि जेको तव्हांजे दिमाग़ में आहे, बल्कि तव्हांखे इहो सोचणो आहे कि सुबुह उथी करे फ़ैसिलो करिणो आहे परमेश्वर सां गॾु तव्हां सहमत आहियो, न कि इहो कि तव्हां जागे करे इंतज़ारु कयो कि छा थियण वारो आहे। अगरि तव्हां इहो सभु कंदो, इहो तव्हांजी मदद कंदो शारीरिक। तव्हांखे बहितर शक्ति मिलंदी। 2 माण्हू सां कीअं हलंदा यदि राज़ी न थींदा। परमेश्वर सां गॾु सहमत थियो ऐं शैतान सां गॾु असहमत थियणु शुरू करे छॾियो। इहो कठिन कान्हे, कोई बि इहो करे सघंदो आहे। आमीन। इहो मुश्किल कान आहे जेको अॼु मां तव्हांखे चवां थी। इहे गहरा सिद्धांत कान आहिनि, पर तव्हांजी मदद कंदा। उद्धार जी टोपी पायो, मसीह जी तरह सोचियो। शांति खे पायो, शैतान जी तरह न सोचियो। शांति खे पायो, विश्वास त रखो। फ़ैसिलो कयो, पंहिंजे विश्वास में बढ़ोतरी कंदव। अॼु फ़ैसिलो कयो, विश्वास 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 विश्वास। हर ॾींहं जी शुरूआति कयो धन्यवाद सां। धन्यवाद ज़रूरी आहे। शैतान खे सुठो कान लॻंदो आहे जॾहिं असां धन्यवाद ॾींदा आहियूं।
वचन 50:14 में परमेश्वर खे धन्यवाद ई परवान छॾियो ऐं परम प्रथम लाइ पंहिंजी मन्नत पूरी कयो। वचन 104 में इहो शायदि मूंखे सभिनीनि खां वधीक वणंदो आहे। हुन जे फाटक खां धन्यवाद कयो ऐं हुन जे अॻियां जी सृष्टि खे प्रवेश कयो ऐं हुन जो धन्यवाद कयो ऐं नाले खे धन्य चओ। धन्यवाद कयो ऐं चओ त प्रभु जे कमनि खे धन्यवाद चओ। तव्हां मुंहुं था खोलियो त धन्यवाद चओ त अगरि कोई माण्हू तव्हांजी सहारा थो करे त हुननि खे तव्हां चओ त हुननि खे सिर्फ़ु इहो न चओ जेको हुननि ग़लति कयो आहे उन्हनि खे ॿुधायो। मां अॼु सुबुह जो हिकु छोकिरीअ सां ॻाल्हि पई कयां असांजे पतियुनि जे बारे में। तॾहिं हुन चयो, मां ॿुधायो मूंखे ख़बर आहे कि सभिनीनि में कुझु ग़लतियूं हूंदियूं आहिनि ऐं सुठियूं बि हूंदियूं आहिनि, पर मां हुनखे कुझु ॻाल्हियूं 10-12 ॿुधायूं देव जे बारे में जंहिंजे लाइ मां शर्मिंदा आहियां। जेके न थियनि हा त सभु ठीकु हुजे हा, पर सुठी ॻाल्हियूं ख़राब ॻाल्हियुनि खां वधीक हूंदियूं आहिनि। पहिरीं मां ईअं कंदी हुयमि, जॾहिं मां सुबुह जो उथंदी हुयमि, मुंहिंजा ॾींहं चढ़िया हुया, पोइ मां उथी करे वेहंदी हुयमि ऐं पोइ हंध ते ई सोचींदी हुयमि कि मां तंग आहियां, देव इहो थो करे, उहो नथो करे, ईअं कंदमि, उहो मुंहिंजे लाइ गुल न वठी ईंदो आहियां, मां ॾाढो तंग थी वई आहियां, उहो मूंसां हमेशह ईअं ई कंदो रहंदो आहे। हाणे मां इहो सभु न कंदी आहियां। हाणे मां सोचींदी आहियां देव केॾो सुठो आहे ऐं चवंदी आहियां प्रभु जी कृपा, प्रभु जी कृपा। उहो ज़िदी कान्हनि, उहो मूंखे इहो करणु ॾींदा आहिनि जेको चाहींदी आहियां। देव सुरक्षित आहिनि, मां हुननि खे चवंदी आहियां हितां वञो, मां अकेली रही सघंदी आहियां, ऐं उहो चवंदा आहिनि त ठीकु आहे। वैसे 33 सालनि खां पोइ हिकु सुठो सिस्टम शुरू थींदो आहे। सुठो थींदो यदि तव्हां हुननि सां गॾु निभाईंदव जेके तव्हांजे लाइ मिलियो आहे। तव्हांखे छा थो लॻे? अलेले ताईं तव्हांखे महिनत करणी पवंदी आहे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते। हेॾो जाम कुझु आहे प्रभु खे धन्यवाद करण लाइ ऐं ख़ुशि रहण लाइ। शैतान ओतिरो ई गुस्सो थींदो आहे, कृतज्ञ थींदो आहे। धन्यवाद कयो, चओ त हिन खे तव्हांजे जीवन जो हिसो ठाहियो। असांखे रोज़ पाण खे सुबुह जो परमेश्वर खे समर्पित करणो पवंदो आहे। वचन 25:1 में समर्पण जे बारे में वरी लिखियलु आहे जेको असांखे रोज़ करणो आहे। हे चयो आहे, मां पंहिंजो मन तुंहिंजे हवाले थो कयां। रोज़ सुबुह जो उथी करे इहो मुश्किल थींदो आहे, वेही करे बि करणु, गोॾनि ते वेही करे बि चवणु ऐं हथ मथे करे चवणो आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजा ॿई हथ मथे करे चओ ऐं प्यार सां चओ, मां हाज़िर आहियां प्रभु, मां तव्हांजो आहियां। मुंहिंजो मुंहुं इस्तेमालु कयो, मुंहिंजो मन इस्तेमालु कयो, मुंहिंजी अखियूं इस्तेमालु कयो, मुंहिंजा हथ इस्तेमालु कयो, कन इस्तेमालु कयो। इहो तव्हांजो, मुंहिंजी दौलत तव्हांजी आहे। मां पंहिंजो पाण खे तव्हांजे हवाले करे छॾियो आहे। परमेश्वर खे इहो ॿुधाइणो हूंदो आहे कि असांखे छा खपे। मूंखे छा पसंदि आहे जेको मसीह में लिखियलु आहे, जेको पौलुस मुहैयो चए थो कि असांखे उन ॻाल्हियुनि ते ओतिरो ई ध्यानु ॾियणु खपे, पैसनि सां मदद करणु खपे, पर उहो पाण खे बि ॾींदा आहिनि। प्रभु चवंदा आहिनि अॼु सुबुह जो मां परमेश्वर खां पुछियो कि उहो मूंखां कुझु कमु करणु चाहिनि था। इहो पुछण खां पहिरीं मां 2 दफ़ा सोचियो, थी सघे थो उहो मुमकिन कान हुजे। जेके उहो चवनि, अॼु सुठो जवाबु मिलियो, आनंद वठो। कंहिंखे ख़बर सुभाणे छा थींदो। तव्हां मूंखे ॿुधो था न? मूंखे ख़बर आहे कि तव्हां सभु सोचींदा हूंदा, ॾिसो मूंखे इहो सभु करण लाइ टाइम लॻंदो आहे, मूंखे सुम्हणो आहे ऐं मूंखे इहो सभु करणो आहे। सुम्ही पओ, मूंखे उथी करे इहो सभु करणो आहे। ॾिसो, तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां उहो कंदव जेको करणो चाहींदा आहियो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जल्दी सुम्हो ऐं सुबुह जो जल्दी उथो।
ॾिसो, मां तव्हां में उत्साह पैदा करणु चाहींदी आहियां, परमेश्वर सां ॻाल्हाइण ऐं उन्हनि जो मार्गदर्शन वठणु। वचन 5:3 जे अनुसार हे चयो आहे, सुबुह जो मुंहिंजी आवाज़ तोखे ॿुधणी आहे। मां सुबुह जो प्रार्थना कंदी आहियां, तुंहिंजो इंतज़ारु कंदमि कि तूं मुंहिंजे दिलि में ॻाल्हाए। यादि रखो, मां तव्हांखे परमेश्वर सां गॾु टाइम गुज़ारण लाइ थी चवां। हुन खे पंहिंजे ॾींहं जो हिसो ठाहियो। इहो मुमकिन आहे ऐं इहो थी रहंदो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।